अला साए हाणे लॻे थो कान बचंदसि। हे अल्लाह, सॼो सॼो जिस्म थो लॻे हम साइण बेही नथी सघां साइण। सुणी हलिया वे सोफ़े ते वे। असीं त तव्हांजे क़दमनि बराबरि बि न आहियूं, कीअं वेंदासीं? दुआ कर सही थिया। मां तोखे चवां थी न, अच वे अच। न साईं न, मालिक साईं अची ॾिसेनि, ही छा चवंदो? छा इहो पियो गोड़ कंदो? न अदा साईं जेकॾहिं अची बि वियो न त उनखे मां चवंदसि त सुणी तबियत सही कान्हे का। ख़ुशि रहो साइण। फ़र्क़ु त पई थी न, किथे तव्हां किथे असां मिसकिन माण्हू। न सुणी, तूं मुंहिंजो बि चवणु कोन थी करी। इंसान त मिड़ई इंसान आहिनि न, इंसान त सभई बराबरि आहिनि। पर तुंहिंजो चवणु वठां थी, वियां थी। उथी मथे सुणी मथे ऐं साइण वे न वे। अल्लाह, सुणी तोखे ओचितो छा थी वियो आहे? ऐं साइण कहिड़ियूं सूरनि जूं ॻाल्हियूं थी पुछी? घर खां कढी छॾियो अथऊं, तरपदर आहियां। सुणी तूं छा थी चईं? हा साइण, थलपदर आहियां। राति वॾो जहिड़ो करे मूंखे घरां कढी छॾियसि। टी वञी निकिरी वञी बेदर ते वेठी आहियां। बस सुबुह थियो त थोड़ा आई आहियां। हाणे तूं हीअं कर, तूं हिते ई रही पो, ऐं मां बि तोखां सवा ॾुखी आहियां। न साइण न, हीअ छा था सम्झनि? अकेली नथी रही सघां। भले मरां छुरा अकेली रहंदसि, उन्हनि खे रही ॾेखारींदसि। जेकॾहिं मूंखे मरणो बि पियो मरी वेंदसि। ॾिसनि कीअं थी अकेली मरां। हा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी, साइण तूं मूंखां परे न आहीं, वठी ईंदसि। सुणी जॻह तुंहिंजी मर्ज़ी, पर तुंहिंजे लाइ हिन हवेलीअ जा दरवाज़ा हमेशह खुलियल आहिनि। ड्रामा सीरियल चंद्रग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।